ई सखर शहर जो मासूम शाह जे मनारे तां असां जी मंदिर कशी करे रहा आहियूं। तमाम बेहतरीन लोकेशन मासूम शाह जे मनारे का सखर शहर जी जेका असां तव्हांखे ही मंदिर ॾेखारे रहिया आहियूं। ये सखर शहर जा आहिनि। हिन तरफ़ शहर ऐं दरियाए सिंध जंहिंसां गॾोगॾु रोहड़ी ऐं सखर जे विच तां दरियाए सिंध वही रहियो आहे। मंदिर आहिनि सखर शहर जा जेके असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। बेहतरीन नज़ारा क्या बोलता है? ये नज़ारा सखर शहर जा जेकी असां तव्हांखे मासूम शाह जे मनारे खां ॾेखारे रहिया आहियूं।